हाँ निकाल दो यार अगर लोग स्टाफ बना ले पानी लो बाकी डिपार्टमेंट पियो ऐसा पियो चोरी में तो जेल में विझो था ये जो एडा वडा दहशतगर्द न ही एडा लुटेरा वेशी दरंदा असलो बारूद खणी के पहुंचंदड़ दहशत फैलाईंदड़ जो अफगानी है न जे तहां जी गिची में पिया न वो उन्हनि खे पंजाब मां साफ़ कयो अथवे हाणे रहे थी सिंध जे अंदरि तव्हां हिकिड़ी प्लान जोड़ो था त ही पाण विढ़नि तंहिंजे करे असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं जेकॾहिं तव्हां अफगानियुनि खे तव्हां पाण हुकूमत न कढियो त पोइ डंडा लट्टू खणी असां पाण बि कढी जा तयार हूंदा अफगानी रहेगा सिंध में रहेगा उनके बिना खबर पई मीडिया जे थ्रू ॿुधायूं था उन्हनि पैसा बि ॾेई करे इन अफगाननि खे उते तरस आयो आहे असां एसपी खे डीसी खे ॿुधाइण था चाहियूं असां शिकंजी कयूं था सरदारगढ़ भरियो पिया वञी अफगानी कढो छो नथा कढो मुरीशाक भरियो पिया छो नथा कढो तव्हीं पैसा वठो था उहे पैसे वारा आहिनि उहे रिश्वत खोर आहिनि वॾा हराम खोर आहिनि ताक़तगर आहिनि जेके असला ॾियनि था जेको हेरोइन वेचनि था माण्हू अगवा कनि था तव्हां जी पुट भराई कयो था पर हे सिंध जा नौजवान तव्हांजी गिचनि में हथ विझी करे जेको आहे पंहिंजो अॼु बि तव्हांखे मुतालबो कनि था ऐं इहो दोरे माने Viva